अक़लियतुनि जे मामलनि वारे सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी झूलेलाल अमर अॾिलोलाल जे पैदाइश वारे हंधि नसरपुर दरगाह जी बहाली जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे रजब अली बोज़दार। जी रजब अली, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी झूलेलाल अमर उॾेरोलाल जी पैदाइश वारे हंधि नसरपुर दरगाह जी बहाली जो ऐलान करे छॾियो आहे। नसरपुर दरगाह लाइ ईंदड़ माली साल 2023-24 में 30 मिलियन रुपयनि जी स्कीम बि शामिल कई वेंदी। ज्ञानचंद ईसराणी अहिड़ो ऐलान झूलेलाल दरगाह उॾेरोलाल ते तरक़ियाती मनसूबनि जे इफ़्ताही तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हिन जो वधीक चवणो त नसरपुर दरगाह हिंदू बिरादरी लाइ मुक़दस जाइ आहे। उन मौक़े ते ज्ञानचंद ईसराणी अक़लियती मामलनि वारे खाते पारां अमरलाल उॾेरोलाल दरगाह ते 30 मिलियन रुपयनि जी लाॻत सां मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमनि जो इफ़्ताह कयो, जंहिंमें दरगाह जे अंदरी ऐं ॿाहिरीं हिसे में पेवर ब्लॉक जो कमु, ज़ाइरीन लाइ 2 हॉल, चइनी पासनि दीवार जे टाइल्स जो कमु शामिल आहिनि। सूबाई वज़ीर ऐलान कयो त दरगाह लाइ 50 केवी सोलर सिस्टम जी स्कीम जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे, जंहिं ते मरहलेवार कमु शुरू कयो वेंदो। हिन जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ मुल्क में अक़लियती बिरादरी जे एहसासनि ऐं जज़्बनि जी तर्जमानी कंदड़ का बि सियासी पार्टी नाहे। अक़लियती बिरादरी जी ख़िदमत असांजे लाइ इबादत आहे। तक़रीब में शेलोमल, राजा, आसरमल मंगलाणी, विष्णुमल, वेरसीमल, पेलाज राय, चेतनमल, हरेश, मुकेश ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जी वॾी महिरबानी रजब अली, तफ़सील खां आगाह करण जी। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।